अस्सलाम वालेकुम भोतारा बड़ी खुशू कर बाबा बड़ी खुशू कर महबूब मीरानी फिल्म तो ठाए वाह जो फिल्म अरे छा थियो थी कमदार बाबा वाह जो फिल्म दुकान वारा बाजार वारा फिल्म जी नोयत ता बुधन ये खिल में वेठा पे आन वाह जो धमाके वारो फिल्म वाह महबूब मीरानी वाह तो जो दिमाग को कम तो करे सजे बाबा फिल्मन कहीं लटे से जाए अल्लू जो फिल्म ठेला नना बुद्धियो मां भी आए भोतारा साईं मुबारक हती पेरी मुबारक हती अज जो मजनू अज जो मजनू अज के नालो न रखवा ये फिल्म जो तमाम नाइस फिल्म मा के झंड घर में नालो न फिल्म जो झंड मेरी हेडे बारी हथन दे तके इनी फिल्म में खुदा वास्ते मां के किरदार वठी दी हां बाबा हां वठी दी तो दिल जाए कर माजी पारपति इंशाल्लाह पारपति दादी दिल बारी खुश छिया मां तो जो हिक भी थोरो न लाए सके महबूब मीरानी जो हाने फिल्म तो ठाहे न इनी में मां के किरदार वठी दी जा नालो बुद्धो भी नालो अज जो मजनू के रखियो महबूब मेरानी साथ मिलियो हुन सां तमाम सुठी स्टोरी लिखी आयो आहे मूंखे ॾेखारी आहे इंशाअल्लाह ताला मां इन फिल्म में मां भी कम कंदुसि तुंहिंजे लाइ भी सिफारिश कंदुसि बाबा अल्लाह तो के हयाती ॾींदो उस्ताद ऐं दुआ कजां इहा फिल्म बच्चन मो शहर थींदई मां के इनी में किरदार वठी ॾिनी इंशाअल्लाह इंशाअल्लाह मां अदाकार थी हा हा छो न थींदे बाबा तूं कमदार जो रोल कजां भला कमदार हा बाबा हिन फिल्म में हा बाबा ॿियो छा खपे तोखे मां उड़ाई दो दोस्तों इहा फिल्म ठहे थी अॼु जो मजनू अगरि कंहिं दोस्त खे हिन में हिसो वठिणो आहे बिल्कुलु वठी सघो था हिन स्क्रीन ते महबूब मेरानी जो नंबर आहे हिन सां राब्तो करे सघो त फिल्म तमामु सुठी आहे ऐं मूंखे ख़ुशी थींदी कि मुंहिंजा वधि खां वधीक दोस्त जेका हिन में शामिलु थींदा तमामु सुठी फिल्म आहे हिन जी तारीफ़ छा कयूं जॾहिं ठहंदी इंशाअल्लाह तव्हांखे पाण वणंदी।